ख़बर शामिल कयूं पिया गौसपुर खां। कराची जे पावर हाउस चौरंगी वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो, जंहिंमें गौसपुर वासी 3 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि में इनायत निंदवानी, दिलबर सब्ज़ोई ऐं जावेद बुगटी शामिल। पुलिस जो चवणु आहे त टिनी जवाबदारनि सां मुक़ाबलो थी पियो। जवाबदार कार ते चढ़ी फरार थियण जी कोशिश कई त पुलिस मुक़ाबले में मारिजी विया। पुलिस लाश पंहिंजे तहवील में वठी छॾा। इनायत निंदवानीअ जो तालुको जमाल जे इलाइक़े सां आहे ऐं दिलबर सब्ज़ोईअ जो तालुको डिप सां आहे। होॾां अहिड़ी ख़बर वारसनि खे पवण सबबि टिनी जवाबदारनि जे घरनि में कोराम मची वियो ऐं टिनी जवाबदारनि जा वारस कराची तरफ़ लाशूं खणण लाइ रवाना थी विया। इलाइक़े वासियुनि जो चवणु हो त इनायतुल्लाह निंदवानी हिकु शरीफ़ पीपी तालके कंदकोट जो जनरल सेक्रेटरी पिणु हुयो। हुनने आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त पुलिस जे कूड़े मुक़ाबले जी शफ़ाफ़ नमूने जांच कराए इनायतुल्लाह निंदवानी जे नाहक खून सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे जमील अहमद बलोच, बे न्यूज़, गौसपुर।